अर्ज़ ऐं गुज़ारिश इहा आहे त असां जमियत उलमा इस्लाम यूसी बेर शरीफ़ जो आउं चेयरमैन आहियां। अल्हम्दुलिल्लाह तक़रीबन 52 ज़िला कंबर शहदादकोट जे यूसिन मां वाहिद यूसी बेर शरीफ़ आहे जेका जमियत उलमा इस्लाम किताब जे निशान ते खटी आहे। जॾहिं जमियत उलमा इस्लाम पंहिंजो कमु करणु शुरू कयो 20 सालनि खां वठी करे मीडिया इन ॻाल्हि जी गवाह आहे, दोस्त इन ॻाल्हि जा गवाह आहे त 20 सालनि खां वठी करे इन यूसी में कंहिं बि क़िस्म जो कमु न थियो। ऐं अल्हम्दुलिल्लाह जॾहिं असां कमु करणु शुरू कयोसीं त पहिरियों त उन्हनि खे इहा तकलीफ़ थी, चयूं त जेकॾहिं तूं सोशल मीडिया ते पंहिंजे कम जूं तस्वीरूं रखंदे असां तुंहिंजी बजट खे बंदि कंदासीं। अच्छा साईं, इहो जेको आहे तव्हांखे मसइलो हीअ आहे त कंहिं बि यूसीअ में हे असांजे का बि यूसिन जा काउंसलर वेठा आहिनि, यूसी दोस्तरी जो काउंसलर आहे, कलर जो काउंसलर आहे, काफ़ी दोस्त यूसिन जा वेठा आहिनि। तव्हां कंहिं बि दोस्त खां पुछा कयो, कंहिं बि माण्हू जो कमु नथो कयो वञे, छो जो जेकॾहिं उहे हिसो पती ॾींदा त उन्हनि जो कमु थिए थो, जेकॾहिं नथा ॾियनि त उन्हनि जो कमु नथो थिए। बहरहाल कंहिं बि क़िस्म जो कमु नथो थिए कंहिं बि यूसीअ में। जॾहिं अल्हम्दुलिल्लाह असां नलका हणणु शुरू कयासीं, सफ़ाई सुथराई करणु शुरू कईसीं, असां लाइटियूं हणणु शुरू कयूंसीं ऐं असां सोलर विरहाइणु शुरू कयासीं त माण्हुनि खे इहा तकलीफ़ थी। चयूं त जेकॾहिं तव्हां सोशल मीडिया ते इन्हनि जा फ़ोटू रखंदव तव्हांजी बजट बिल्कुलु बंदि थींदी। यकी इहो सिलसिलो हलंदो रहियो, सर्द जंग हलंदी रही। हाणे हालिया में तक़रीबन असांजे ज़िला काउंसिल जे चेयरमैन साहब, DC साहब ऐं असांजो जेको सेक्रेटरी साहब आहे यूसी बेर शरीफ़ जो, उन चूंडियल नुमाइंदनि जे चवण ते 5-6 महीननि खां वठी करे असांजे बजट खे क्लोज़ कराए छॾियो आहे, असांजी बजट बंदि कराए छॾी आहे। जेकॾहिं कंहिं यूसीअ जी बजट मुख़्तसर बजट आहे, जेकॾहिं उहा बंदि हूंदी त माण्हू तकलीफ़ में हूंदा, ग़रीब अवाम परेशानी में थींदो। छो जो तव्हां ॾिसो था त जेका हर रोज़ जे बुनियादनि ते सफ़ाई सुथराई थिए थी उहा गंदगी जो ढेर में तब्दील थी वेंदी ऐं जेके नलका लॻनि था, ग़रीबनि ऐं मिसकीननि जा कम थियनि था, उहे बंदि थी वेंदा। मां इहो मुतालबो थो कयां, मां आला इख़्तियारनि खां मुतालबो थो कयां त बराह करम यूसी बेर शरीफ़ जी बजट खोले अवाम जी बेचैनी ख़तमु कई वञे। वरना जमियत उलमा इस्लाम जी क़यादत इहो फ़ैसिलो कयो आहे, उन्हनि जे अॻुवाणनि इहो फ़ैसिलो कयो आहे त इंशाअल्लाह ताला 25 तारीख़ ते असांजे दारुल उलूम नौरंग शरीफ़ जे मरकज़ में अज़ीम शान फ़क़ीदुल मिसाल इजलास बि आहे ऐं उन खां बाद में इंशाअल्लाह ताला भरपूर एहतजाज कयो वेंदो। मां असांजी क़यादत इहो फ़ैसिलो कयो आहे, तक़रीबन असांजे ज़िले जे 7 तालुकनि जा अॻुवाण उन्हनि जा कारकुन पहुचंदा ऐं इंशाअल्लाह ताला अॻिलो लाहे अमल असांजी क़यादत ॿुधाईंदी। असांजी क़यादत जेको बि फ़ैसिलो कयो इंशाअल्लाह ताला असां उन्हनि सां गॾु हूंदासीं ऐं पूरो अवाम उन्हनि सां गॾु हूंदो। मां हिकु दफ़ो ॿीहर तव्हांजे तवसुस सां तव्हांजे ज़रिए मां आवाज़ पहुचाइण थो चाहियां त असांजी जेका यूसीअ जी बजट आहे इहा नाजाइज़ बंदि कई वई आहे, ग़ैर शरई बंदि कई वई आहे, ग़रीबनि ऐं मिसकीननि माण्हुनि जो इस्तेसाल कयो वियो आहे ऐं उन्हनि खे बंदि कयो वञे, वरना इन जो तमामु सख़्तु रद्द अमल।